ही का आम या का ॿी महफ़िल न आहे, ही ख़ासि महफ़िल आहे, मुंहिंजी पंहिंजी महफ़िल आहे। जंहिं तरफ़ ॾिसां थो त पंहिंजा सभु उहे यार भाउर दोस्त वेठा आहिनि जिन सां गॾु कमु कयो आहे। मोस्ट सीनियर मुंहिंजो सलीम शाह राशिदी, जंहिंजो मां फैन रहियो आहियां। माशाल्लाह, मां चाहींदुसि त अहिड़े क़िस्म जा दोस्त जेके मौजूदु आहिनि, स्पेशली सलीम शाह राशिदी जहिड़ा दोस्त, उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो दफ़ो ताड़ी वॼायो। ऐं असांजे भाउ मुंहिंजे लाइ ॾाढा वॾा लफ़्ज़ चई वियो, मां त बिल्कुलु कोशिशि कंदो आहियां। बाक़ी इहो अलाह साईं जी महिरबानी आहे जेकॾहिं दोस्त इन्हनि लफ़्ज़नि में यादि कनि था। बाक़ी हक़ीक़त इहा आहे त पंहिंजे नेबरनि जी हर माण्हू खे पाण खे ख़बर हूंदी आहे त मूं में केतिरा फॉल्ट्स आहिनि। सो अलाह कंदो त मां कोशिशि इहा हूंदी त जेके दोस्त एॾनि ख़ूबसूरत लफ़्ज़नि में यादि कनि था, सो उन्हनि जी लफ़्ज़नि ते पूरो लहूं असां। ऐं अॼु हिन यार जी सालगिरह आहे। हे मुंहिंजो ॾाढो घाटो दोस्त आहे जंहिंजी अॼु सालगिरह आहे। सरतार लाड़ जी जेका सालगिरह अॼु 77वीं सालगिरह आहे मुंहिंजे ख़्याल साईं। सर 79 तव्हां नंढनि ॿारनि जूं सालगिरहूं ॾिठियूं हूंदियूं, अदड़ियुनि अमड़नि जूं सालगिरहूं थींदियूं हुन घर में, बाबे जी बि सालगिरह थींदी आहे। ज़िंदगी में अॼु मां पहिरियों दफ़ो के धाड़ेल जी सालगिरह अटेंड कई। ऐं धाड़ेल जी सालगिरह में एॾो प्यारु, एॾो ख़ूबसूरत, जेको के चङे भले जी सालगिरह में एॾो मज़ो न हूंदो आहे जो अॼु हिन जी सालगिरह में मज़ो आहे। बज़ाहिर ही कैरेक्टर्स तव्हां धाड़ेलनि जा हिननि जा ॾिठा हूंदा दोस्त जा, पर हक़ीक़त इहा आहे आम ज़िंदगी में ही हीरो माण्हू आहे। आम ज़िंदगी में दुनिया जा वॾा वॾा अदाकार जेके नेगेटिव रोल करे विया, उहे बज़ाहिरी त असांखे न वणंदा। तव्हां कॾहिं बि ॾिठो हूंदो त कोई चए त मां अमरीश पुरी जो फैन आहियां, तक़रीबन हीरोज़ जा माण्हू फैन हूंदा आहिनि, पर हुननि जा किरदार एॾा त मतिलबु हू पंहिंजा नेगेटिव रोल करे चुका हूंदा आहिनि जो माण्हू हुननि खां अवॉइड कंदा आहिनि। इहा ई हुननि जी कामयाबी हूंदी आहे। सो अहिड़े क़िस्म जा दोस्त जेके असांजा ही नेगेटिव रोल कंदा आहिनि, पर हाणे अॼु दौरु अहिड़ो अची वियो आहे जो माण्हुनि खे इहा ख़बर आहे त हीउ सिर्फ़ु हिकिड़ो आर्ट आहे, एक्ट आहे जेको इहे पेश कंदा आहिनि। थैंक यू सो मच। काफ़ी ॿिया मुंहिंजा मोतबर दोस्त वेठा आहिनि, मां वधीक वक़्तु न वठंदुसि। बसि सवेर इहो सोचां पियो त मां जो अॻे ई हिन दुनिया में एॾी रश हुई, अॼोके ॾींहं ते सता लाड़े ॼमण बि ज़रूरी हो। छा आहे जो शादियुनि में असां कॾहिं कॾहिं लाड़काणे जा ई आहियूं। शादियुनि में पुराणो दौरु हूंदो, ऑनर हूंदो, पोइ उहो उन सां ॾाढो घोट सां जुठियूं कंदा हुया। सो ईअं ई अॼु जो घोट हुयो, थोरी घणी मज़ाक सां कंदासीं। मां चाहींदुसि हिकिड़ो दफ़ो भरपूर मुंहिंजे हिन दोस्त जे लाइ ख़ूबसूरत ताड़ी वॼायो। थैंक यू सो मच। वॾी महिरबानी।